Thank you so much. तमाम सभी तरफा मुझो नालो सिमरन आहूजा है ऐं मां एतिरी ख़ुशनसीब आहियां कि तव्हां सभिनी सां गॾु अॼु हिन ऐतिहासिक पल में शामिल आहियां। तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां। मां प्लीज़ चाहींदसि रवि सर तव्हांजे करे त मां थोरो थोरो सिंधी वधीक सिखी आहियां, त शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी। मां तव्हांखे वादो कयो कि मां तव्हां वटि अची करे सॼी सिंधी सिखंदसि, लिखण बि, पर अञा ताईं लख ॿ बदक ते पहुती आहियां। पर अॼु जो ॾींहुं जेको
हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया। हिकु आवाज़, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया, हम सिंधी आया। मोहित आपके साथ वंदना भी आ गया। अब दोनों मिलकर के लास्ट 10 मिनट है फटाफट खाली 11:45 शुरू करते हैं। वंदना थैंक यू सो मच। एक सिंधी पैट्रियोटिक गाना है which goes as जिए हिंदुस्तान जहता गोरिया पंहिंजी जान मां, जिए हिंदुस्तान जहता गोरिया पंहिंजी जान मां, मुल्क महान ता प्यारे हिंदुस्तान ता, मुल्क महान ता प्यारे हिंदुस्तान ता, जिए हिंदुस्तान जहता गोरिया पंहिंजी जान मां, जिए हिंदुस्तान जहता गोरिया पंहिंजी जान मां। ऐं हिकिड़ो जेको मां सिंधियुनि ते लिखियो पियो इट्स डेडिकेटेड टू ऑल ऑफ अस। हो सिंधी सूह संसार जी सदके वञो, सदा ॻाल्हि कंदा प्यार जी सदके वञो, हो सिंधी महिनती ऐं बरकती सदके वञो, सिंधी मुहिब मिठा मोहब्बती सदके वञो, सिंधी वेर मंजा छा ॼाणनि जित पेर रखनि उते। वाह वाह सिंधी वाह वाह, पुठियां रही वाह वाह सिंधी वाह वाह, वाह 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 वाह। सिंधियत जी वाह वाह जे लाइ असां हिते गॾिजा आहियूं त हिकिड़ी आवाज़ वारी वाह वाह सिंधी वाह वाह, जेको खटी आयो ख़ैर सां, जेकी सिंध समूरी सूहा, हो पंहिंजो रोज़ो लाल लतीफ़ जो, हीअ सिंगरी सुहिणे लाल जी, हो जमालो जमी जमालो, हो जेको खटी आयो ख़ैर सां, हो जमालो, जेकी सिंध समूरी सूहा, हो जमालो, वाह सिंधी बाबा जेको चवंदो झूलेलाल, पंहिंजा थींदा बेड़ा पार, जेको चवंदो झूलेलाल, पंहिंजा थींदा बेड़ा पार। और आज देश के अंदर चाहे व्यापार हो, चाहे उद्योग हो, चाहे कोई भी नया क्षेत्र हो, उन नए क्षेत्र में नए इनोवेशन कर नई सोच नई चिंतन से किस तरीके से व्यापार को प्रतिस्पर्धा बनाया, उद्योग इंडस्ट्रीज के अंदर नए आयाम छुए, महिलाओं को कामकाजी महिलाओं के साथ नेतृत्व देने की दिशा दी, अपनी कार्य संस्कृति के कारण अन्य समाजों के अंदर किया। और यही कारण है कि अपनी कौशल और कुशलता से आज देश नहीं दुनिया में अपना स्थान है। अभी माननीय विधानसभा के अध्यक्ष बता रहे थे, हम बारबाडोस गए तो मैंने कहा यहां भी सिंधी समाज है। सूरीनाम गए जो सबसे दूर का इलाका है, वहां सूरीनाम में भी जब सबसे बड़ा मॉल मैंने देखा तो मैंने कहा इस सूरीनाम के अंदर सबसे बड़ा मॉल किसका है, तो उन्होंने कहा कृपलानी जी का है। मैंने जहां भी मैक्सिको लेकर जहां भी सिंधी समाज के लोग मिलते थे, मेरा एक अपना अपनत्व। विश्व हकी सिंधु फाउंडेशन के कार्यक्रम में साईं युधिष्ठिर लाल जी सांसद जिनके नेतृत्व में
कार्यक्रम तो थे आदरणीय शंकर लालवानी जी, विधायक कुमार आयलानी जी, विधायक बहन पायल, मणिपुर में डिप्टी स्पीकर पधारेल, असांजा राजस्थान जा विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी जी, देश विदेश में समाज जो नेतृत्व करने वाला जिम्मेदार नेतृत्व करने वाला सभी प्यारा भावरों बहनों, असांखे विरासत में संपन्नता न मिली, पर विरासत में पढ़ाई के पेजो करण जो आशीर्वाद मिलो, परिश्रम, परमार्थ, पुरुषार्थ यो असांखे विरासत में मिलो। अज असां सब जेके जिम्मेदार ने, पर असांजी जेका विरासत में जेका शइ संघर्ष खां पोइ असां बचाए रखी आहे, उनखे अचण वारी पीढ़ीअ खे ॾियण लाइ असांजी मथां जिम्मेदारी आहे। त मां अॼु तव्हां सभिनि सां जेको आह्वान थो कयां कि असां नई पीढ़ीअ खे, असांखे त असांजे वॾनि ॾिनो, असांजे वॾनि जी ॾिनल आहे, उन पहचान खे क़ाइमु करण लाइ असां सभिनि जी जिम्मेदारी आहे कि असांजे वॾनि कुझु असांखे ॾिनो आहे, त असां अचण वारी पीढ़ीअ खे बि कुझु ॾेई वञूं जेको असांखे वॾनि ॾिनो आहे। इहा असांजी ॾाढी वॾी जिम्मेदारी आहे। ऐं अॼु जी जेका हे नींव रखियल आहे तव्हां शंकर भैया ऐं गुरमुखदास जी, हीअ नींव सिर्फ़ु समाज खे सशक्त न कंदी, भारत खे त समृद्ध कंदी, पर असांजी अचण वारी पीढ़ीअ खे एतिरो मजबूत कंदी कि असां जेको सिंध छॾे आयासीं उन सिंध खे पाण जी ताक़त बि मिलंदी इन नींव जेका अॼु तव्हां रखी। त मां तव्हां सभिनि खे ॾाढी ॾाढियूं वाधायूं ऐं शुभकामनाऊं थो कयां कि इहो निरंतरता कार्यक्रम में रहे ऐं कार्यक्रम खे ईअं निरंतर अॻिते तव्हां वधाईंदा रहो। इहो जेको जिम्मेदार नेतृत्व वेठो आहे, इन जी ॾाढी वॾी जिम्मेदारी आहे, छो कि पूरो समाज तव्हांखे थो ॾिसे पियो कि तव्हां असांखे छा दिशा ॾेई सघो था पिया। त अॼु तव्हां इहा समाज खे दिशा ॾियो कि अचण वारे असांजे वॾनि जेको खोयो आहे उनखे कीअं पायूं। जय झूलेलाल। विश्व हकी सिंधु फाउंडेशन के कार्यक्रम में साईं युधिष्ठिर लाल जी सांसद, जिनके नेतृत्व में कार्यक्रम तो थे आदरणीय शंकर लालवानी जी, विधायक कुमार आयलानी जी, विधायक बहन पायल, मणिपुर में डिप्टी स्पीकर पधारेल, असांजा राजस्थान जा विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी जी, देश विदेश में समाज जो नेतृत्व करने वाला जिम्मेदार नेतृत्व करने वाला सभी प्यारा भावरों बहनों, असांखे विरासत में संपन्नता न मिली, पर विरासत में पढ़ाई के पेजो करण जो आशीर्वाद मिलो, परिश्रम, परमार्थ, पुरुषार्थ यो असांखे विरासत में मिलो। अज असां सब जेके जिम्मेदार ने, पर असांजी जेका विरासत में जेका शइ संघर्ष खां पोइ असां बचाए रखी आहे, उनखे अचण वारी पीढ़ीअ खे ॾियण लाइ असांजी मथां जिम्मेदारी आहे। त मां अॼु तव्हां सभिनि सां जेको आह्वान थो कयां कि असां नई पीढ़ीअ खे, असांखे त असांजे वॾनि ॾिनो, असांजे वॾनि जी ॾिनल आहे, उन पहचान खे क़ाइमु करण लाइ असां सभिनि जी जिम्मेदारी आहे कि असांजे वॾनि कुझु असांखे ॾिनो आहे, त असां अचण वारी पीढ़ीअ खे बि कुझु ॾेई वञूं जेको असांखे वॾनि ॾिनो आहे। इहा असांजी ॾाढी वॾी जिम्मेदारी आहे। ऐं अॼु जी जेका हे नींव रखियल आहे तव्हां शंकर भैया ऐं गुरमुखदास जी, हीअ नींव सिर्फ़ु समाज खे सशक्त न कंदी, भारत खे त समृद्ध कंदी, पर असांजी अचण वारी पीढ़ीअ खे एतिरो मजबूत कंदी कि असां जेको सिंध छॾे आयासीं उन सिंध खे पाण जी ताक़त बि मिलंदी इन नींव जेका अॼु तव्हां रखी। त मां तव्हां सभिनि खे ॾाढी ॾाढियूं वाधायूं ऐं शुभकामनाऊं थो कयां कि इहो निरंतरता कार्यक्रम में रहे
हम कार्यक्रम खे ये निरंतर अॻिते तव्हां वधाईंदा रहो। इहो जेको जिम्मेदार नेतृत्व वेठो आहे इन जी ॾाढी वॾी जिम्मेदारी आहे, छोकी पूरो समाज तव्हांखे थो ॾिसे पियो कि तव्हां असांखे छा दिशा ॾेई सघो था पिया। त अॼु तव्हां इहा समाज खे दिशा ॾियो कि अचण वारे असांजे वॾनि जेको खोयो आहे उनखे कीअं पायूं। जय झूलेलाल। विज्ञान भवन में ॾाढा पॉलिसीज़ ठहियूं आहिनि, ॾाढी वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। अॼु हे विज्ञान भवन सिर्फ़ु ईट ऐं पत्थरनि ऐं सीमेंट जो ठहियल बिल्डिंग न आहे, हिन जे अंदरि असां सिंधियुनि जी आत्मा आहे। अॼु इतिहास थो रचियो वञे पियो, ॾाढी ज़ोर सां ताड़ियूं वॼायो ताकि इहा पहिरीं फैसिलिटी आहे जेका असांजे किशोर भाई चयो। ऐं इन लाइ असांखे वाधायूं ॾियणियूं आहिनि भाउ शंकर लालवाणी खे, भाउ राजू मनवाणी खे, असांजे भाउ गुरमुख जगवानीअ खे, जंहिं हीअ शइ पॉसिबल कई आहे। मां उन्हनि खे सलाम थो कयां। वधीक टाइम कान्हे, मां एतिरो ई चवंदुमि, वाइस चांसलर रहियो आहे, इन करे मां इहो ई चवंदुमि जेतिरियूं शयूं असां तय था कयूं उन में असां हिकु सिंधियत जी यूनिवर्सिटीअ जे बारे में ॻाल्हायूं ऐं उन यूनिवर्सिटीअ लाइ असां कोशिशि कयूं ताकि उन यूनिवर्सिटीअ जे थ्रू असांजो एजुकेशन सिस्टम मथे वञे ऐं असां उहे शयूं पैदा कयूं जेके 70 सालनि में न थी सघियूं। मूंखे वरी वाधायूं थो ॾियां सभिनी खे हिन आयोजन लाइ। थैंक यू वेरी मच। असांखे हमेशह भॻवान झूलेलाल जी असांखे महिर रहे। थैंक यू वेरी मच। हिकु सभी को मेरा सादर प्रणाम। जय झूलेलाल। यहाँ आकर के अत्यंत खुशी और बहुत मान महसूस हो रहा है। मतलब चढ़ो युवा के असा शहर में असा मेजॉरिटी हुआ तो सिंध जिले पार्टीशन दिया सिंध अड़ी स्टेट भी असा शहर में मेजॉरिटी हुआ ऐं गोठन में मुसलमान मेजॉरिटी हुआ। तो ये जो जेको असांजो वाधारो थियो आहे इन करे थियो आहे त अम्बेडकर चवंदा कि तव्हांजी माइंडसेट अगर शहरी आहे त तव्हां किथे बि हली था सघो। त असांजी माइंडसेट शुरू खां शहरी हुई। जीअं असां ॻाल्हि कईसीं कि शुरू खां शहरी 1885 में गर्ल्स कॉलेज खुली वियो हैदराबाद में। असांजी माइंडसेट माननीय प्रधानमंत्री का जो विजन है विकसित भारत 2047 में भारत का अभियान है, उसमें समाज की क्या भूमिका हो, सशक्त भारत समृद्ध भारत को लेकर, सशक्त समाज समृद्ध भारत को लेकर विचार विमर्श किया गया। हम भी माननीय प्रधानमंत्री जी के इस आह्वान को विकसित भारत का जो आह्वान है उस आह्वान में सब समाज शामिल है। तो हमने एक जोर से उनकी जो नीतियाँ हैं उसको समर्थन किया। हम सब माननीय प्रधानमंत्री जी के विकसित भारत में कदम से कदम बढ़ते आगे सिंधी समाज में बढ़े। राजनाथ जी का भी भाषण हो रहा था, उसमें उन्होंने जिक्र किया कि बॉर्डर्स जो हैं वो कभी भी जो है वो बदले जा सकते हैं और निश्चित रूप से सिंध को हम भारत का हिस्सा ही मानते हैं। कैसे देखते हैं? देखिए ये जो उनका स्टेटमेंट था उसको लेके पूरे हॉल में लगभग 10 मिनट तक तालियां बजती रही, जो खड़े रहे। एक वो सपना है कि अखंड भारत जो हो, उस अखंड भारत की जो शुरुआत उन्होंने एक संकेत दिया है, उसको लेके मुझे लगता है ये पूरे देश को नहीं तो भविष्य को एक संकेत है। इसके साथ साथ गजेंद्र जी का भी स्टेटमेंट आया, उन्होंने भी कहा कि जो पाकिस्तान में बसे हुए सिंधी हैं उनके लिए भी भारत चिंतित है और उन्हें भी जो है वो शेल्टर देने का अगर काम जो है वो भारत करेगा। देखिए वहाँ जिस प्रकार के हालात हैं हमें मालूम है, वहाँ की जो माइनॉरिटी के लोग हैं, चाहे सिंधी हों, सिख हों, ईसाई हों,